ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण कथा में सुखदेव जी जो भागवत महापुराण साहिब जी कथा सिखण ऐं पढ़ण जे बाबति मालूमात हासिल कई। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो अध्याय 3 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे भॻवान जे अवतारनि जो बयान, जेके भॻवान वठी भक्तनि जो कल्याण कयो। श्री सूत जी रखेश्वरन के चवनि था त अवतार वठणु कंहिं आम माण्हूअ जे हथ जी ॻाल्हि न आहे। जगत में अवतार धारण वारो पुरुष आदि निरंकार जो रूप आहे। सभ खां पहिरियां ई बि उहो हो, विच में बि उहो ई रहे थो ऐं महाप्रलय जे वक़्तु बि उहो ई रहंदो। मतिलब त उहो पंहिंजे ई तेज सां रोशन आहे ऐं सभिनी तेजनि खे उन जोत जो पाछो मतिलब त सायो सम्झणु घुरिजे। महाप्रलय खां पोइ जॾहिं उन आदि निरंकार जोत नारायण जीअ खे संसार पैदा करण जी मर्ज़ी ख़्वाहिश थिए थी, तॾहिं हू पंहिंजी माया पैदा कंदड़ अवतार वठी शीशनांग जी छातीअ ते सहन कंदो आहे। उन खे विराट रूप चयो वञे थो, जंहिंखे 1000 सिर, 1000 नक, 1000 हथ, 1000 चरण ऐं करोड़ें खरबें सूरजनि जे तेज खां बि वधीक उन जो तेज हूंदो आहे। उन्हनि जी नाभीअ मां कमल जो गुल निकिरंदो आहे ऐं उन गुल मां ब्रह्मा जी पैदा थी 14 लोक ठाहींदो आहे। उन खे सभिनी अवतारनि जो मूल कारण सम्झणु घुरिजे। उन पार ब्रह्म परमेश्वर जे अवतारनि जो बयान कुझु हिन तरह आहे त उन पहिरियों अवतार सनक, सनंदन, सनातन ऐं संत कुमारनि जो धारण कयो। हू चारई ॿाहिरि सदाईं 5 वरयनि जे बालक जी उमिरि जा रही ब्रह्मचारी रहंदा ईंदा आहिनि। भॻवान जो ही अवतार ब्रह्मचर्य जी महानता लाइ आहे। ॿियो अवतार वरा भॻवान जो आहे, जंहिं पाताल मां पृथ्वी आंदी। वरा जो मतिलबु आहे सुठो ॾींहुं, मतिलब त उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं को शुभ कर्म थिए। शुभ कर्म में लोभ विघन विझंदो आहे। लोभ खे संतोष सां मारणु घुरिजे। रणाक्षय लोभ जो रूप आहे, तंहिंखे संतोष रूपी वरा नास करे थो। वरा अवतार संतोष जो अवतार आहे। रणाक्षय मायना सवें अखियुनि वारो। टियों अवतार नारद जी जो आहे। नारद जी भक्तीअ जो स्वरूप आहिनि। नारद मुनि प्रेमा भक्तीअ सां हर वक़्तु भॻवान जे नाम, लीला ऐं गुण ॻाईंदा रहंदा आहिनि। नारद जीअ खे भक्तीअ जो अवतार ऐं आचार्य चयो वञे थो। चौथों अवतार नर नारायण जो आहे।
भक्ति मिले त भगवान जो दर्शन थींदो, पर भक्ति ज्ञान ऐं वैराग खां सवाइ त दृढ़ या पकी नथी थिए। भक्तीअ में ज्ञान ऐं वैराग ज़रूरी आहिनि। नारद जीअ में ज्ञान ऐं वैराग सां भरियल प्रेमा भक्ति आहे। पंजों अवतार कपिल देव जो आहे, जेको ज्ञान ऐं वैराग जो स्वरूप आहे। जॾहिं ज्ञान ऐं वैराग ज़िंदगीअ में अचनि था, तॾहिं ही भक्ति पकी थींदी आहे। छहों अवतार दत्तात्रेय महाराज जो आहे। दत्तात्रेय मायना प्रकृतिअ जे टिनी गुणनि खां अतीत या परे। प्रकृतिअ जा 3 गुण सात्विकी, राजसी ऐं तामसी थींदा आहिनि। पहिरियां ही 5 गुण ब्रह्मचर्य, संतोष, भक्ति, ज्ञान ऐं वैराग जॾहिं ईंदा तॾहिं पाण गुण अतीत थी सघंदासीं। मतिलब त ब्रह्मचर्य, संतोष, भक्ति, ज्ञान ऐं वैराग जेसिताईं नथा अचनि, तेसिताईं इंसान प्रकृति जे टिनी गुणनि खां परे नथो थी सघे। भगवान इहे पहिरियां 6 अवतार ब्राह्मणनि जे लाइ धारण कया। इहे अवतार ब्राह्मणनि जे धर्म जो आदर्श ॿुधाइण लाइ आहिनि। 7हों अवतार यज्ञ भगवान जो आहे। यज्ञ जी मायना आहे कुर्बानी। कुर्बानी सां मुराद परोपकार, स्वार्थ त्यागे, परमार्थ या पुरुषार्थ करणु, दान करणु, ॿिए जे भले या कल्याण लाइ पंहिंजो सभु कुझु कुर्बान करणु। 8हों अवतार ऋषभदेव जो आहे, सो आश्रम धर्म जो स्वरूप आहे। खत्रीअ खे आत्मिक उद्धार लाइ आश्रम धर्म ते हली आख़िर में पूरन त्यागी या सन्यासी बणिजणु घुरिजे। ऐं 10हों अवतार मत्स्य जो आहे। इहे 4 ही अवतार खत्री धर्म जो आदर्श ॿुधाइनि था त खत्रीअ जो कुर्बानी, पुरुषार्थ, परोपकार करणु, वरण आश्रम धर्म ते पको रहणु ऐं आख़िर में सन्यास ग्रहण करणु। हुकूमत खे प्रजा जे भले ख़ातिर हलाइणु घुरिजे ऐं प्रजा खे औलाद सम्झी राज करणु घुरिजे। ऐं आख़िर में भगवान जे तत्व जो ॼाण हासिल करणु घुरिजे। धर्म जी रक्षा करणु ऐं पंहिंजे जनम जो आख़िरी मक़सदु मोक्ष प्राप्त करणु मुख्य धर्म आहे। तंहिं ते हलण लाइ इहे 4 ई अवतार सिख्या ॾियनि था। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे भगवान जे अवतारनि जी कथा ॿुधी आनंद प्राप्त थियो हुजे त कृपया हिन कथा खे हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।